हैदराबाद रियल एस्टेट तरफा वेलकम। 2 बेड लॉन्च जो पोर्शन है ये लॉन्च कर। इधर अटैच बाथरूम आ इधर गैलरी वाले पासे अंदर छॾियल अथसि। हेॾे ॿियो कमरो अथसि। ॿिए कमरे खे ॿ टे बाथरूम आहे ऐं गैलरी वारे पासे खां 2 दरियूं हवा जे लाइ छॾियल आहिनि। हेॾे किचन अथसि। हेॾे ही पासो अॻियां ओपन एरिया अथसि।